नाज़रीन ही तकलीफ़ निकाल ये बढ़िया बरसात पवंदी पोइ पाणी निकिरे नथो ॿाहिरि हेठा ॻोठ ॻोठे मुक़ाम सॼो ॿुॾी वेंदो हेॾो पाणी थो बीहेसि अच्छा उन जो निकाल कोन्हे वाटर जो ड्रेनेज आहे सही ॻोठ में पर हले कोन थी अच्छा पाणी कोन कढी ॾींदा आहिनि पोइ असीं पंहिंजो पाण कढंदा आहियूं मशीनुनि ते बाक़ी कोन कढंदा आहिनि ऐं सोलर प्लेटूं भला किथे न असांजे ॻोठ में त साम्हूं थो ॾिस कंहिंजी पंहिंजूं लॻल आहिनि पैसनि वारियूं बाक़ी यूसीअ तरफ़ां कोन्हे मिलंदो असांखे यूनियन काउंसिल कबूलपुर जी वॾी आबादी वारो ॻोठ चौधरो सठियो बुनियादी मसइलनि जे कुन में फाथल ॻोठ में ड्रेनेज जी तबाहाल स्कीम जंहिंजी मशीनूं बि चोरी थी वियूं आहिनि ड्रेनेज ते मुक़ररु चौकीदारी करण बदिरां माण्हुनि सां झेड़नि करण में मसरूफ़ मिले थो जॾहिं त ॻोठ जे क़दीमी दरगाह ऐं क़ब्रिस्तान जी हालति इंतिहाई नाज़ुक आहे बरसातनि जी मुंद में ॻोठ में ऐं क़ब्रिस्तान में गोॾे जहिड़ो पाणी बीह थो रहे एलिमेंट्री स्कूल जी बिल्डिंग जो कमु ठेकेदार अध में छॾे गुम थी चुको आहे स्कूल मुकमल तौरु तबाह हाल आहे जंहिं करे ॻोठाणा सख़्तु परेशान रहनि था ॻोठ में बिजली न आहे गैस बि सिर्फ़ु 24 कलाकनि में 1 कलाक हले थी इन सिलसिले में साबिक़ यूसी चेयरमैन मोहम्मद शरीफ़ सठियो ऐं ॿियनि ॻोठाणनि ॿुधायो पीरियड में आया असां बेहतरीन करायो सुठो कमु कयो आहे अच्छा ॻोठाणनि रस्ते जे अंदरि शिकायत कई न को सोलर पैनल मिलिया न को मिलिया न को का शइ मिली आहे पाणी बरसाति जो पए थो त असीं इहो जेको ॿुॾियो वञूं काफ़ी खोड़ सारी शिकायतूं पई कयूं मिशन ॾींदो आहे मुक़ाम मां पाणी कढाईंदो आहे ॻोठ जो पाणी बीहे कोन्हे मुक़ाम बाक़ाइदे ते मिशन ॾींदो आहे अच्छा इन खां अलावा तव्हांजे ॻोठ जे अंदरि ॿिया कहिड़ा मसइला जेके हल थिया हुजनि इहा जेका डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी तरफ़ां को बि कोन्हे MP असांजे ॻोठ में को बि कोन ईंदो आहे MNA सिर्फ़ु ईंदो आहे सो ॾींहंनि में ईंदो आहे अच्छा हिते गैस वग़ैरह आहे गैस आहे सो अरिड़हं लब आहे सिर्फ़ु 24 कलाक में कलाक 24 कलाक में हिकिड़ो कलाक थो ऐं बिजली त आहे कोन बिजली कोन्हे बिजली पोइ हिते बाक़ी ॻोठ जे अंदरि आहे छा सोलर सो पंहिंजा पर्सनल सोलर पंहिंजो करे पंहिंजो सोलर काफ़ी अहिड़ियूं आहिनि जेको बिजली त आहे कान बिजली असांजे 8-10 साल खां तक़रीबन कटिजी वई आहे तंबाकू किरी आहे ऐं बिजली जी सहूलियत आहे कान का ॿियूं किथे किथे इहो पाणी जी सहूलियत असां थोरो घटि आहे नलकनि जी पाणी बोर कनि था पर किथे खारा था निकिरनि किथे कीअं इहो वाटर जो घरनि जो निकाल जो सिस्टम असां वटि आहे कोन उहो ॿूटो कोन्हे बरसाति पए थी पोइ असांखे हेॾनि पाणियुनि मां अचणो पए असांजूं गलियूं जेके आहिनि न उन्हनि में का सहूलियत कान्हे का नुमाल ते वेंदा आहियूं पोइ कपिड़ा केॾी महिल त पली थी वञनि पाणी मां त अचणो वञणो पए गैस आहे केॾी महिल पर लोड शेडिंग हले पई आहे हिकिड़ो टाइम अचे थो न त आहे हिकु साथ इहो कॾहिं अञा आयो ई कोन्हे सहूलियत सोलर प्लेट त असांजे ॻोठ खे मिली कान्हे जेका गवर्नमेंट ॾिनियूं आहिनि न इहे असांजे ॻोठ खे कोन्हे पर उहे सिफारिश ते जिन खे ॾियणा आहिनि उन्हनि खे न अथनि आम ग़रीब गुरबे खे बंदि मिले उन्हनि खे कोन मिलिया बाक़ी ख़ाशा जेके आहिनि उन घुरिया कंहिंखे 4 मिलिया कंहिंखे 2 मिलिया ईअं मिलिया उहे आहिनि ॻोठ में लॻा पिया स्कूल में मसइलो आहे त मूं 2014 में स्कूल में ठहे झपर में ठहियो पिया ॿार मुंहिंजा सफ़ाई हेठि था पढ़नि